अल्लाहुम्मा सल्ली अला इसमें मोहम्मदिन जिसमें मोहम्मदिन रूह मोहम्मदिन बलद मोहम्मदिन सब चौसो बाबा ये ता पानी फांसी पैर टंगी छड़ियो ता भितरे बिचारो उन बेचारों की रड़ पई हुआ सरमद सरमदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना मोहम्मद जहाज कड़ा दिया जो जोरा सा बुलंद आवाज से आज के रसूल बैयत बरकत करे जाओ बैयत नारा तकबीर शान मुस्तफा अज़मत मुस्तफा नारा तकबीर। देर वाकई लाई थी पर मां तांजो इतरो टाइम न वठंदुस जल्दी तांगे फारिग कंदुस मता कयो पानी जो वारो बोल साईं जो मियां पिया न सब वांदा हुआ सरमतन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना दाडिया न था जो तो दाडिया सुभान अल्लाह चलो हिन साल मदीने विंदो घणो करे त मूंसां गॾु हलंदो पर टिकट पाण भरींदो कार को 8000 तहां खपायूं मां थोड़ी खपायूं पर कंधरन वारा चवनि था तोखे बि वठी हलंदासीं ॾाढा नथा जो सभा जोर सां मिठाई छा थो चए अवल ना वाला हजो मुंहिंजो भाई शुरू आहे पर अधु अरबीअ में आहे तहां जो ज़ोर वरी अंग्रेजीअ थिया बी काम सी काम टी काम वन काम पछाड़ी नाका मानो मरियो सिंधी खत्म पश्तो खत्म उर्दू खत्म अंग कब्र में पहुंचो अरबी शुरू तो कुरान जी बोली अरबी आ मक्के मदीने जी बोली अरबी आ सहाबा जी बोली अरबी आ मुझे मौला अली जी बोली अरबी आ पीरान पीर जी बोली अरबी आ खुदा जो कसम जन्नत जी बोली अरबी आ जोर से जन्नत जो आइश के बैयत मुराद करे चाहे बैयत जन्नत में भी दो पर तक्कर तकान है ना आने मां सखत तकी रखे मुझे जन्नत खपे एकड़ो हमरा होती जो जन्नत खपे उन जे ज़ाल जो नालो को जन्नत हो न हसन बागी हणी सैंड रंग गंजो केस मुझे वातो वारी जन्नत दुखी है अल्लाह जी जन्नत ॾाढी भली है ॾाढा जो सैयद जातो चाहे कामिल करबला में आजा नमाज में कामिल सखा में कामिल तबलीग में कर अली जी औलाद मोहम्मद जे दीन में कामिल ॾाढा जो अली चो अली बैयत मुराद करे चो अली तकबीर शान हजरत अली अल मुर्तजा नारा तकबीर असा क्या न कर भलिया एडे भी है कर अली जी वाला कामिला अमरोट वाला कामिला बेर शरीफ वाला कामिला सुमरानी वाला कामिला जमीयत वाला कामिला खुदा जो कसम देवबंदी कामिला इकला थवा कामिला बिया थवा आमिला कामिला मानन के रब सां मिलाईंदा ये तबलीग जमात वाला गश्त करे मिनतू करे चांद प्यारे भाई मस्जिद में चले दीन की बात हो रही है हमारी बिस्कुट भी उन्हनि जा खाईंदा चाय भी उन्हनि जी पींदा पापा भी उन्हनि जा खाईंदा भींग भी उन्हनि जी कंदा धांधली भी तुम चलो हम आते हैं हराम जो 8 ॾींहं वरी कंदड़ नारो लड़े कामिल माण्हुनि खे रब सां मिलाईंदा आमिल माण्हुनि खे माण्हुनि सां मिलाईंदा असां मुलनि ॾे ईंदा आहियूं न 500 थोरी कमु करे बोलो पान वगे तो सटू गाइंदो तो के कम करे वनो कराची वनो सकल वनो हैदराबाद आमला बेटा ने फुटपाथ ते नाली के मथा हथ विकास की किस्मत में छा लिखिया जद पांजो हथ जो सना घणा साल पिन पान पिने पान थुकणे गांगारन
असा के किस्मत कंजरन वाला किस्मत की खबर न मुल्ले खिया न मौलवी खिया न साकिर खिया न समार खिया न चुप्पे खिया न कुत्ते खिया किस्मत की खबर उन रब खिया जे कायनात के पैदा किया है अकेले रब जा पुजारी भैया तक न करे जाओ भैया तकबीर नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा शान अहल बैत नारे तकबीर हेड़ो जैसो मां न ॾिठो 17 मौलवी तकीर करे विया आहिनि पर हिकिड़ो माण्हू न टुटो अल्लाहु अकबर खुदा जो कसम छा त अजब अखि खुटी वञे माण्हू ऐं वरी जेका अॼु दुआ थींदी न दुआ उहा त सत राई विंड वारी अथव ई दुआ खुदा जो कसम हुजूर फरमायो अदुआ मुखल इबादत पूरी इबादत जो मगज़ असा दुआ शुरू थी ने मोटर खतनी गाड़ी कहे जो इंशाअल्लाह दुआ में भी अंदाज ये जमल दुआ में हथ खजंदा ना सजो कंदरा किरो ना खपा राजा ना जो सुभान अल्लाह मोहम्मद जो आश के भैया तक रोक करे जाओ भैया नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा नारे तकबीर जितनी खल्क अॻियों आ ओतिरी हिकिड़ी माइक में हेॾो रखी आहो अकबर कबीर हाय सॼी ख़बर कंहिंखे आहे पूरे मजमे में आवाज़ अचे जोर सां कुरान पढ़ा कुरान चाहते थे अला यारम मन खलक सूरह तबार तो पढ़ा 29 सी बारो रब तो चे सॼी ख़बर उन खे आहे जंहिं काइनात खे पैदा कयो साईं खे सॼी ख़बर आहे साईं खां पुछो चोन सबोर छा जो सॼी ख़बर हुन खे आहे जंहिं आसमान खे बिना थंभनि जे बीहारियो ॾाढा नथा चओ सैयद जे कामिल करबला आया अॼु अमीर वेही वेरनि साम्हूं ऐं हूं थे तीर पर इहा हुई तक़दीर अलीअ जे औलाद थे सैयद जे अलीअ जे औलाद खे जेके भाइनि घटि पाड़ूं तन पलीतन जो को परवरदिगार कट खफो में खफत लहन कान लतीफ सैयद जे महरम मोटी आयो मोटा तान इमाम मदीने जा जाम सोभूंद जान सच्चा तन सैयद जे वाहे कांदा हबीब सी मोहम्मद जा यार मिठे मोहम्मद सा बदर में गड ओहद में गड खंदक में गड हनैन में गड वार में गड क़यामत ते मज़ार में मोहम्मद जे बाकुर में गड सुता पिया सहाबा जा आशिक भैया तबरक करे जाओ भैया दादो आंदा थी मान कसम की दिहाड़ी पे साईं जो तो खां सवा केर भी दिहाड़ी पे कोन है अजु कंदरन वारन थकल आए मां कंदरन जे तडे के लधी तो जे तडे वंजे तिने जे के खिली खीकार पाए ठाकुर भाई पे जो वेजो व्यार नकी तलब ताम जी रुगो पानी ढुक प्यारे तहां के साईं कुछ खारायो असा के जे काजन वाली होता कते माल खारायो मच्छिया बाकरवा कस्टरा शुगर फ्री मुला मुखमरा मुला फाकी मुझे लाता या माल पियो लॉकडाउन में ता एक दफो बीमारी न पिया खावना असा मुला 4 दफा खाईंदा अब दी तो हां
वाहे कांदा हबीब हसी मोहब्बत मिठा मन चारा सिद्दीक सादिक सिद्क जो सरदार सरदार उमर अदालत आगरो जदों उमर एड़ा फैसला करे जो काफर का कलमा पढ़े उमर अदालत अगरो उस्मान इज्जत दा केडो इज्जतदार ब दफा घोट थी मोहम्मद जे अंगण ते आयो है कादर पंहिंजे कुदरत सां कया हा अली सां इकरार पर ज़ुमरदी जिन सवार हसन बिन हुसैन शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे दरगाह दा तमाम लंबो चौड़ो सफर करे कंदरा शहर जे बाजार में मुहर्रम उल हराम जे मुबारक महीने में शुहदा इस्लाम जो उन्वान सां दीनी तबलीगी इस्लाही सालियानो प्रोग्राम बिरादर मुकर्रम खतीब लाजवाब भाईरन जेड़ो दोस्त हजरत मौलाना साईं हाफिज गुलाम मुस्तफा बुर्रो साहब उन जे निगरानी में हे त रहमत जो ककर सही बदला जलसा कराइंदो पर ब जलसा साईं जा साल में वडा है को कंदरन वारो जो नूर शाह भेट वारो जेरन के तो बख्श राइंदो पर मैयतन के भी बख्श राइंदो असां तो वञई न था कब्रिस्तान नबी से हफ्ते में 3 दफा ॾींदा असां कॾहिं ॾींदा साल में ना ईंदे ही मोर कोडर कुल्हे ते तगारी मथे ते 5 रुपए जा चांवर 10 रुपए जी दाल काॾे पौपी जी कब्र तां पिणे सॼो साल मोकल कयो वरी 5 रुपए जा चांवर छो कब्र की छटी झिरकियूं खाईंदियूं बाबो छुटा जेकन गाराना दा पणे छुटंदो जेको सॼी कंदरा जी भींग करे उठो पणे ते वॾो केस माखे त हैदराबाद हिकिड़ो चेयरमैन पियो चए त मां 3000 नलका खाधा आहिनि हैदराबाद जी ॻाल्हि सोचा मुझो खाधई त सही पोयां कढी की नलको जे नलका थोड़ी खत्म पैसा प्रोग्राम हिकिड़ो हे कब्रिस्तान वारन के दुआ जी जरूरत है मुहर्रम उल हराम इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे दिसंबर जनवरी मार्च पिण से असांजो मुहर्रम आहे या जी शुरुआती शहादत सां खुदा जो कसम शहादत अल्लाह जी नेमत आहे शहादत मुसीबत ना है मैं फालतू जो एकरा था चन शहादत मुसीबत असां था चन शहादत अल्लाह जी नेमत मैं फालतू जो मैं वादा वाला फालतू बोली ना मैं फालतू पैजी और कंदरन में 7 ॾींहं बिजली का नहीं क़यामत ते इन्हनि का फालतू कोन लगे तॾहिं तरफ़ जन्नत जी लाइट अंडरग्राउंड कई आहे फाल्ट न बोले मेन फाल्ट इहो ओ था चऊं शहादत मुसीबत असां था चऊं शहादत अल्लाह जी नेमत दलील सुभान अल्लाह जो तमा दलील लिया असां जो नबी मुसल्ले ते वेठो हथ कयो छा पियो चए वल्लजी नफ्स मोहम्मद बियदे लबत अन उक़तल फी सबीलिल्लाह मुझा मौला मां मोहम्मद जे दिल जी तमन्ना तुझे रास्ते में शहीद क्या वरी जिंदा क्या वरी शहीद क्या वरी जिंदा क्या वरी शहीद क्या वरी जिंदा क्या नबी हम जो सरदार मां मोहम्मद हो जा शहीदन जो सरदार भी मां मोहम्मद हो जा जोर से नेमत आने तॾहिं पियो घुरे मुसीबत घुरबी आहे कंहिं दुआ कई आहे त दुआ कयो त अस्पताल दाख़िल थिया पनाह नेमत घुरबी आहे हाणे कोन थी पेशावर में कोरट में काथे जज जे साम्हूं कादियानी गुस्ताखी कई मुजाहिद पुलिस वारे का खसे जज कुर्सी छॾे भॼी हो
अरे गाजी खालिद 14 सालन जो उम्र तो ॾिस असां छोरा 14 सालन जा पपीअ में फाथा पपी जा पुठी आ छा तूं वड़े गाजी खुदा ऐं मां पेशावर जे वकीलनि खे बि सलाम थो कयां जेको कादियानी कुतो मोड़ा उनखे वकील बि नथो मिले चऊं तुंहिंजा वकील थियूं क़यामत में नबी साईं खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं पर हिन गाज़ी ख़ालिद जी वकीलनि दावत कई चऊं तुंहिंजा वकील हूं फीस बि न खपे क़यामत में मुहम्मद असांजो वकील थींदो पेशावर जे वकील गाजी खालिद महमूद नारे तकबीर वरी इमरान केड़ो बयान देनो खयो बेलचे जेड़ो बूथ ची मां इन कादियानी के अमेरिका में वकील करे दिनो छो तुजो सालो आ पर इन के भी मौलाना फजल रहमान जवाब देतो मौलाना जो जे इन के अमेरिका में वकील करे दिंदे तो फजल रहमान समेत टोटल कलमे पढ़ने वाले नौजवान गाजी खालिद जा वकील खालिद जे नाले में ही तो करंट पेशावर वारो भी खालिद थी त लाड़काने वारो भी खालिद राजा नथा जो सुभान अल्लाह जोर से वरी राशिद में बिसागा ही जोहर पहली मुहर्रम ते माके धाड़े लन फुरियो धाड़े लाने मुके फोटो ता कंदा अजायो तो के फुरियो केली खबर ते निभागा तुमको फाटल दोहलो एड़ो ख्वार क्यों एसपी शिकार पर मुझे पैसा भाई मुझे मुला मुझे जान चल जाता वारे भाव राशिद माखे धाड़े लन फुर कई ना 20 मिनटन में भाव राशिद जाए वारदात थे पहुंच राजा ना था जो जोरा से तो हमारा लीडर तो जनाजे ते भी को नहीं लाए और हम मोट सजे धारे लन फुरे बस क्यों 3 मिनटन में पुलिस पहुंच 3 मिनटन सूबेदार के के कपड़ा के रंग जा मुंह जा पे हटाए ना बस करना एक बड़े तो नहीं ना पुलिस सुधरे ना मुल्क सुधरे लॉकडाउन में तो पुलिस एडो कमायो आ जो एडो मुंजल समा भी न कमायो ये कमायो हम सब दाड़े ला पर लॉकडाउन में लोगों दुकान खोल ना सरदार थे शटर जो पुलिस वाला भागा दिया अजा बंद क्यों पोया भले हला क्या बात है किरो छा कनी किरोना असा मुलन बजाए छड़ी दिन चाइन ते बैठी ये कोई स्कूल में बैठी मास्टर चवंदा क़यामत ताईं किरोना हुजे अज खुली आपने खुली वो जो खुली है 130 के सदकी बना तुझे ना समझ जो शादी हालन में लिखी बैठी आ किरोना अमेरिका जी नेता नहीं जा छोरा पढ़ने न पढ़ने जॾहिं लॉकडाउन लगी तो मां 25 रमज़ान ते तकी रखे नवाब शाह मां पंहिंजे वज़ीर आला खे चयो साईं मुराद अली शाह हथ ॿधियूं वेठो जे न निकिरो मरी वेंदा हू किरो डाए मुंहिंजो जेतिरा मरंदा ओतिरा कढंदासीं बाबा 5 पोरा मरंदा न 20 छोरा कढंदासीं
बेटे के घर में आंदा थ्रेशर ता हलाईंदा मां चयो मस बरादरी छा के मुझो ही 24-22 करोड़ पाकिस्तान जी आबादी लॉकडाउन खत्म थे जे 44 करोड़ रिपोर्ट अची वई आहे लॉकडाउन में वध बार पाकिस्तान में जावा बाहर लॉकडाउन घर के इलाके खबरदार मागे डॉक्टर सामड़ी पियो हैदराबाद मुखे चई ता मुला सिटी आयो मनियो ही न था गाल के मुझे ता छा था चओ जे बार बार हथन के दो सैनिटाइजर इस्तेमाल कयो ओए इया गाल ता सा जो नबी 1400 साल अगे चयो जे का ता अजो था चओ सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा जोरा सा मोहम्मद जो अर्श के भैया तफरोत करे जाओ तकबीर शान मुस्तफा नारे तकबीर वारे वा गुलाम मुस्तफा तुझे खिलाफ की बरकत जो 1 बजे भी जलसो ये जमनो पियो जन त शुरू ही हाने हां असां जो नबी छा हुजूर फरमायो ना वज़ो कयो त हर वज़ो में 3 दफ़ा पहिरियों हथ तो वज़ो घणा दफ़ा है 5 दफ़ा हां 1 टिका टिका 2 टिका 6 3 टिका 9 मुझे मैं से थोड़ी कच्ची आ 5 टिका 15 दफ़ा तर वो नबी चे तो वज़ू में हथ दो बाथरूम में निकलो तभी हथ दो 16 मानी खाने का पहिरियों हथ दो झट रहा 1 दफ़ो खाईंदा यो है मास्टर यो पुत्रा में सता नाश्ते समय तक कंदरन वाला 3 दफ़ा मानी था गणत 17 हुजूर फरमायो रात जो निंद में उठो तभी हथ दो हदीस पढ़ा सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मोहम्मद जा दीवाना भैया तबरो करे जाओ भैया तेरी कसम थी बोला ये खल का कादे हुआ तो हम मो खुदा की कसम हुजूर फरमायो रात जो निंद में उठो तभी हदीस पढ़ा ऐन बात यदहु हुजूर तो फरमाए निंद में उठो न हथ धोंदा क्यों छो खबर ना है तहां जे हथ रात केड़े इलाके में याद आ सगरा जल्दी के इलाके में हो एक भी दफा नबी तो हथ दो कंदरा मारा हुजूर जे सुन्नत ते अमल कर खुदा जो कसम किरोना त छा पर किरोना जी मां भी तो जे वेजो हजरत उमर साईं किसरा जे बादशाह 3 शयूं मोकिलियो 3 पहिरीं शइ ज़ार जो शीशो कासिद आयो उमर किसरा जे बादशाह मोकिलियो छो आयो ज़हर जो शीशो एडो असली ज़हरा जातो तुंहिंजो दुश्मन टपे न उमर रुगो हार सुन कंदो तब मरी वेंदो हज़रत उमर जो शीशो दे बाके वठी ढक लाए चप ते रखी जे बिस्मिल्लाहिल्लज़ी ला यदुरु मा इस्मिही शैउन फिल अर्दि वला फिस समा व हुव समीउल अलीम पियो पढ़ी सॼो शीशो पी छॾियईं हज़रत उमर साईं खे कुझु बि न थियो कास्त खे चई पंहिंजे बादशाह खे उमर जो नियाप विझां चइजांइ तोखे भोपल ॿुधायो आहे ज़हर मारींदो आहे उमर खे मुहम्मद ॿुधायो आहे जेसिताईं रब न मारे केरु मारे ई नथो सघे उमर जा मुरीद भैया तबरात करे जाओ भैया नारे तकबीर शान
बुरा अल्लाह तुझे उम्र में बरकत खुदा दे बस है हिकत है कंदरन में कुरान गूंजे हां कुरान छातो जे कुरान थोचे वो लीत मारन वालो भी वो ही आ बचाने वालो भी वो ही बी आयत पढ़ा सुभान अल्लाह जो दबी आयत पढ़ा 27 सिपारो सूरह नजम तो पढ़ा कुरान तो चल व अन्नहु अमात व आया रब सोचे मां मारण ते अचा को पचाई न तो सके मां पचाण ते अचा तो अमेरिका जी मां भी ता के मारे नथी ऐ रब छाके चइबो हिकड़े धक में कंदरन वारो बुधाइंदो रब छाके चइबो सुभान अल्लाह जो दबो बुधाया जोर सा न यार हाने ता थक जी पिया लो भला जे के थका हो जाके जाओ केले जे फरिए ता तिरकी पिया ब्रेक फेल शरीयत में भुल माफ भुल नमाज में भूल जी फोन सजो सा बजो जो ये थोड़े पेश नाम भूल जे तो पैसे खणी अची बस माफ पहले रोजो रखिए जी होटल के वेठो हिकड़ो गिलास ॿियो गिलास अरे 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 जा पुत्र तो रोजे या टायर दी शरीयत जे दी जमुई मां सुभान अल्लाह जो रब समझाया जोर सा अकेले रब जा पुजारी भइयो तो विरोध करे जाओ भइयो रब छा के चइबो तवज्जो आहे बिन रब चइबो शय सागी हुजे एकले के न चातो जे अब्दुर्रहमान बस क्या काजी ते जिब्रील जा इतो माल खरायो मौला काजन के जी में जायूं खुदा रब चइबो तवज्जो हुंदो त गाल रब चइबो शय सागी हुजे हिकड़े के नफो दे देखे नुकसान दे शय सागी हुजे हिकड़े के नफो दे देखे शय सागी दलील बुझा टे दलील तो जा टे दलील दरियाव सागो मूसा अलैहि सलाम ट्रपियो पे वने फिरौन गोता पे खाए रब इन के सुभान अल्लाह बियो दलील बाल सागिया बाहे पक्षी जो ट्रपे के सड़ी पे खिले इब्राहिम अलैहि सलाम मंदिर बैठो जे बाल आ जे काथे आ मात बाग में बैठो सुभान अल्लाह क्यों दलील काती सागिया हे कंदरन मारो केदा दलील तो जा छो न ता समझो मां काते मातम क्या मां केड़ी बिच सा कतरा मां केड़े बिजली जे खंबे ते चढ़ा केदा दलील तो जा न ता समझो गुलाम साजे तो हाली बिजली जे खंबे ते न चढ़ बिजली आई आ वने गपो चढ़ी जा ए मुझे सजन हां हमरा खुद के चला चढ़ो ना मरण देखते पुणे हित देखी यार जरे ते मोह मरण लगा दे चढ़ी ने है काती सागिया पत्थर ते हम त चिंगा पे कढे हजरत इस्माइल जी नरम गिची न पे को है रब ने के चढ़ या गाल सखर जे डॉक्टरन के भी समझ में न थी बताओ डॉक्टर दे वणो ना डॉक्टर रात पेट में गड़बड़ थी डॉक्टर पहिरियों पुछंदो रात छा खाधो रात द भिंडियूं खाधी न बुधे भिंडिन त मसालो कयो भिंडियूं सजे घर काढियो दस मुखे भिंडिन मसालो के बाद सजे घर साथे ना मूसा जो रब चे पुयू न खिया जो सागी छे मां हिकड़ो खीर पे त ताकत यो खीर पे त शीशे जो टप सुनानो रब के
मांखे तहां जो दुख न आहे, खुदा जो कसम आहे मूंखे पोड़नि जो दुख। कणिक सुञातऊं, कमंद सुञातऊं, खजीअ जो वण ॾिसी टोटो आहे असील आहे करबन आहे पोड़ा तुंहिंजे नासनि खां थोरो ॾिसी पियो मुड़ुस सुञाणे कंधरनि मां चांवर पियो वठे, कटे मां लप भरे रूसी आहे एड़ी आहे छऊं नक थई आहे लेबाट्री थई था सब कुछ सुना तो ये रब न तो सुनाड़े मुझे मौला अली का पूछो अली तो रब सुना तो मौला फरमा हाँ सुना तो सुभान अल्लाह भाई डाडिया जो अली अली आ जोर सा पूरे मजमे में आवाज अच्छे मौला जो मुरीद भैया तबला करो जा भैया तबला अली हक का जो कलंदर खुदा हमरा आयो अली मुझे सवाल पूछो कि भाव मथे या दोस्त जे दोस्त थे हीरो भाव थे सोन हीरो टुटो त कोन गंढबो भाव सोना ॾह दफ़ा ॾाहे वरी ठाहे सोन कोन खणी वेंदा आहियो सरकार सोना ॾे मुंडियूं ठाहे ॾे मुंडियूं खणी वेंदा आहियो हार ठाहे ॾे हार खणी वेंदा आहियो बायूं ठाहे ॾे बायूं खणी वेंदा आहियो नथ ठाहे ॾे घर ज़ाल आहे या डाची ॿधी पई थी भाव सोना के पहली नमाज पढ़ी नबी से पान आया फातिमा जी बाबा बच्चा कौन है जे टे पहली पढ़ी व्या कौन मोटिया फरमा वे तो मां मोहम्मद बोले सजी दुनिया मिठे मोहम्मद के बोले मिठो मोहम्मद पियो हसन हुसैन तो सुभान अल्लाह जो तो करबला बिन जुमलन में दसा मजो न था क्यों बिन लफ्जन में करबला दसा बिन लफ्जन में करबला मां बस सबक वडा मिलिया बा केड़ा ॿुध जा सैयदन सजदो न छॾियो सैयदन सजदो न छॾियो बीबिन पर्दो न छॾियो खुदा जो कसम करबला इहा आहे भले मुलो 4 कलाक तकरीर कर करबला इहा आहे सैयदन सजदो न छॾियो खीमन के बायूं मासूम कुटिया पिया पानी बंदा 72 लाश पिया शिमरात परे थी तमाम हुसैन रब जी नमाज पढ़ा क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन मेज़े पे सर था ज़ुबान पर थी आयतें कुरान इस तरह सुनाया हुसैन नाने के दीन पर हर चीज वारिदी कुछ भी न अपने पास बचाया हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिलाया हुसैन नबी सिंह पाना है फातिमा जी बाबा बच्चा चिट्ठी पहरी पड़ी है कौन मोचा नबी सिंह निकता उद पहाड़ के करीब हमरा बकरी बेचारे पूछो मुझा बच्चा हाँ या रसूला जबल जे परियों भाग कर पायो सुता पिया दादा छो न था चो जोर सा भाग भायर भायर असा जो ढेरो भाव से मूंखे 4 साल मां अदा वॾे सां कोन ॻाल्हाए या तोखे नक कोन्हे या कंदरनि में पाणी कोन्हे भाव सां न ॻाल्हाए वो चरिया संजय बकरा खां पुछो भला जबल में मुंहिंजा बच्चा में रातो का ख़िदमत कई जैसे मां प्यालो खणी खीर ॾियण पे वञा सोने हुसैन सॾु कयो ओ चाचा खीर न ॾियो हेॾे मोटी आहे ॿुधा त धणी आहे या धनार इहा थी बच्चन जी तरबियत खुदा जो कसम और तहां जे कंदरन मारो गो कमंद जी ट्राली टपे वो छोरन जा मजा बन्नी मां निकती ते 400 मां कंदरन मां टपी ते 150 मां
चंगा भला नेक नमाजी दाढ़न वारो कंधल मां टमाटा पे वठे रेड़े मां घणे किलो कया थी पुछंदे दे 1 किलो खाई खबरदार रखाओ पर आइशा हरामा रमजान जे ईद जी रात अम्मा सन मुसल्ले ते बैठिया अना वितर न पड़िया इमाम हसन से नंढड़ा बीच में अम्मा सुबाने ईदा कपड़ा कोनन जे मां दुआ थी कया अल्लाह दींदो मां वेड़ी हुजे असानु मायूं हुजन छा चवना अचे पिणे ते चवंस वेड़े मासी चपड़ा मायूं सुधरन न मुल्क सुधरे छो त असांजो रिमोट इन्हनि वटां ये शिरक है बिदतूं ये सुका शादियुनि में अजाया खर्चा छो था क्यों माइन जे चवण ते घोट खे मोड़ बदंदा जेड़ो माल नो ढगो पीड़ीअ वरी शादी थी न जट पुछंदा जंज जो गाड़ियूं किथे कुआर वठण था वञो या रोहड़ीअ पीड़ीअ ते पिया कुआर हिकड़ी 150 गाड़ियूं कुआर आहे कटंगो माऊ बदी हणो सिटी न करो अजाया खर्चा वरी जे पुछंदे न अबा ये घोट के मोड़ छो बता दवा सही गुलाम मुस्तफा भी झलियो हो तबलीग वारन भी झलियो हो ना नहीं आई कि असानी 90 सालन जी पूरी तो आ जिद करे वेही रही त मथा मां मरी वना मोड़ बधो समा दिस 90 सालन जी कुरारी पूत सुकी चोहारे के बेटा तमाम तो नहीं करे अल्लाह मां भी जलसा गया पर अजो कंदरन वारन थकल है कना तू लगी हुन कना हाड़े का पोरी मुझी नजर अब घटी जा अल्लाह किस ताई खल्क उधारे लन मुके फुरियो न हिते लौंदड़ीअ ते किलेशन लखी मुखे बेचवन छा त खल्क आई मुझे ने भागा ता छगणा बिठायो खल्क बेची शादियों भले कयो शादियों में अजाया खर्च न कयो खुदा जी जे मां दुआ थी गया अल्लाह दींदो तने तो हुजूर फरमायो त फैसलो कराइणो थो त दर अली जो खड़काई सुभान अल्लाह जो त मजा बचार मुझे मौला अली जा फैसला बुधाया पहिरियों ॾाढी जो अली अली मौला अली जो मुरीद बैयत मुरो करे जाओ मां ॾिसां तो कटनो नारो छो न दा हणो यार अली जो जिक्र कई ने नारे तकबीर नारे तकबीर शाने हैदर करार शोहदाए करबला नारे तकबीर अन्या नारो हणो तो जो हुसैन मोजो हुसैन वाह हुसैन वाह जो हुसैन मोजो हुसैन बुलंद आवाज़ सां तू जो हुसैन मोजो हुसैन नारे तकबीर अन्या हिकड़ो नारो लगे करबला जो शाह हुसैन जोर सां करबला हुसैन करबला जो शाह हुसैन आहो खुदा फैसलो करे तो अली करे हमरा आयो अली काफिले में बमायूं पियो वञन बिन्हिन जी डिलीवरी थी हिकड़ी माईअ जो ॿार मरी वियो उन जे हुन ॿार ते कब्ज़ो कयो ॿार हिकु मायूं ॿ हुअ थी जे मुंहिंजो छोकिरे ते नंबर प्लेट बि कान्हे अली फैसलो कर त सच्ची कहिड़ी आहे कूड़ी कहिड़ी आहे फैसलो दुनिया जे जजन के चैलेंज आओ
उन ॾींहुं मां नवाब शाह तकीर के 19 जज मुंहिंजे तकीर में था मुझो जज हो जे कोर्टूं हलाइणियूं अथव त पोइ ज़िंदगी मुंहिंजे मौला अलीअ जी पढ़ फ़ैसिलो ॾिस फ़ैसिलो फ़ैसिलो अली ॿार आहे हिकु मायूं हिन ॿ वो थी जे मुंहिंजो वो थी जे शाहिद बि ॿिन्ही ते कोन्हे फ़ैसिलो कर कूड़ी कहिड़ी आहे सची कहिड़ी आहे फ़ैसिलो मुझे मौला जो फ़ैसिलो ॾिस कीअं तो मखण मां वार कढे जलाद खे चए काट खड़ी साईं छा था कयो हिन छोरे खे बटू करे तो क्या अधु हुन माईअ खे ॾियां अधु जेका कूड़ी हुई हुन चयो भली बटू कर अधु मांखे ॾे अधु जेका सची हुई हुन चयो अली बटू कर न कर भले हिन खे ॾेई छॾियसि मौला फरमायो हो कूड़ी आहे ही सची माउ आहे कंहिं जज जो दिमाग़ हेॾे वञा वरी ॿियो हमरा अली मुंहिंजूं ॿ शादियूं थियल असांजे छोरनि खे हिकिड़ीअ खां भरो शादी कंदे मोबाइलूं ॾिसी मखण सॼो बंदि ख़बरदार निगरानी कयो पंहिंजे छोकिरनि जी त राति जो काथे कैसा था वेहन 2:30 बजे कंधरनि में वेठा आहिनि जूते जहिड़ो मोबाइल हलो तोरे सरदारीअ जी फोन पोइ वञी कोर्ट में निकाह कई पोइ पोड़ा रोअंदा मूंखे ख़बर हुजे त मां तव्हांजी मले 3 कलाक रोड ते वेठो हूंदो छोहारनि जो वापारी निगरानी क्यों पांगे औलाद की खुदा जो कसम कुरान वारन सा हले नमाज ते वने मस्जिद में वेहे तबलीग वारन सा जुड़े आलमन जो सोबत में वेहे ना बीमा नफल पढ़ो शुक्राने था जो त नेकन सा यारी त नेक थींदो दीनदार शराबन सा यारी शराबी चोरन सा यारी चोर ठगन सा यारी ठग कोकड़न सा यारी त कुकड़ बगल में आ जावा मर त जाओ तो के खड़ा ठोके सोबत मानव के ठाहींदी भी आ खराब भी कई खुदा जो कस तब जमात में मान वञन था नहीं ते नमाज न था पढ़न मोटी आया तहज्जुद पिया पढ़ा छाजे करे माहौल भलो सब थजो ये साईं गुलाम मुस्तफा बुल्लो जलसा मिंथू कोठ में वाइजा एको छो रुगो छे तो दीनी माहौल जुड़ी पे तो मुझे रब राजी साजे न था जो सब अली मुझे बस शादियों थियलन बा शादियों कयो पर माइन सा जुल्म न कयो खुदा जो कसम हाणे मां जेका बात करे कई ज़ालुनि जे हक़नि ते ज़ाल मुझो माइन को लाबारो न करायो गांव न करायो रोंबो न करायो पलाल न ढोरायो काठू न करायो सुबह जो लोकोड़ो चाय जी खणी आ वरी चाय सां गॾु कपिड़े सां ढके डिश ते मूं सम्झो त बिस्कुट अथसि या केक हूंदो कपिड़ो जो हटायां त हेॾो ॾाठो चाचा ॾाठो छो खणी जे राति जली त माइन को गाव न करायो हाणे गाव पिणे कम हुजूर तो फरमाए वाले नफ्स का अलैका हक वाले ज़ौज का अलैका हक जान जो भी हक का ज़ाल जो भी हक का नगड़ो ज़ालम था असा मुर्स मानो ज़ालम जेड़ा हुन बेचारी कुर्बानी केडी वडी आ ज़ाल जी शादी में जल साथी ना ना मौलूद आई रुको हो तके मौलूद कोआर पे भी ते हिकड़ो चो कुर्बानी हुन जी केडी आ पीउ छडई मां छडई भाइर छडई भेनर छडई जे घर के आई वो घर छडई जे घर जे अंगण ते 18 साल रांजू कई वो सब कुछ छडे तुझे पया अकेली आई आ उनके धक्का तो आने एलो मुसलमानो आने के बोर्डे सा ता तो गंदे ना छू बची रही ज़ालुनि जा वॾा हक़ त मां लाउड ते नथो ॿुधायां मदा सुभाणे मानी पाण खे बचाइणी पयो
पर वरी कुछ मुड़सन जा भी हक ॿुधायूं वञा ईअं न त सुभाणे ओताक में सुता पिया हुजो मां या रसूल अल्लाह मुड़स जो केतिरो हक़ आहे पाण फरमाए वॾो हक़ आहे से केतिरो फरमाए वॾो हक़ आहे साईं केतिरो फरमाए वॾो हक़ आहे साईं हद त ॿुधायो केतिरो पुछजां पुछां पाण फरमायूं जे रब खां सवा ॿिए खे सजदे जो हुकुम हुजे हा मां ज़ालुनि खे हुकुम कयां त मुड़सनि खे सजदो कनि एॾो वॾो ज़ाल मुड़स जे मोकल खां सवा पीउ जे घर बि न वञे ऐं असां अहिड़ियूं मायूं बिना पुछण जे सभु कंदरा घुमियूं अचनि ज़ालुनि जा बि वॾा हक़ ख़ुदा जो कसम ॿी शादी कया ॿी पहिरीं खे पटना ॿधाए हज़रत अली साईं हज़रत उमर साईं जुमे जी नमाज़ पढ़ियूं ॿई मस्जिद जे दर ते बीठा हिकिड़ी माई आई माई वॾी चादर पातल चयो उमर मुंहिंजी ॿुध चयो ॿुधा चयो मुंहिंजो मुड़ुसु ॾींहं जो रोज़ो रखंदो आहे राति जो मस्जिद में सुम्हंदो आहे माई चई वई हली हज़रत अली साईं हज़रत उमर साईं जे पुठीअ ते हथ खणी चयो उमर माई जी ॻाल्हि ॿुधई चयो हा मां ॿुधी चयो भला सम्झई चयो हा मां सम्झी चयो छा चई वई चयो माई मुड़ुस जी तारीफ़ करे वई हज़रत अली फरमायो माई मुड़ुस जी कॾहिं तारीफ़ कई ज़ाल कॾहिं बि मुड़ुस कमाए कमाए गंजा थी विया आहिनि ज़ाल मुड़ुस मां कमु कढंदी अथव ॿिनि तरीक़नि सां ॿ या त मेहणो ॾींदसि तोखां त जुमो भलो 60,000 जो हिंदोरो वठी आयो आहे तुंहिंजे घर त छिगल खट बि कान्हे ढुकी में कपाए वञे सखर मां हिंदोरो वतई ॿेलियूं सुलेमानी चांहि पापनि सां मिठो लॻो रन जे पोइ या ज़ाल कमु कढंदी त रोई रोवण त माइनि में फीट थियनि मूं तुंहिंजे घर कॾहिं सुख त ॾिठो ई कोन्हे लाल रुनी त मुड़ुस खे जनवरी में पघार हज़रत अली छाजो उमर जी माई जी ॻाल्हि सम्झई जी हा सम्झम तारीफ़ करे वई चई तारीफ़ कोन करे वई आहे उमर माई फार कटाए वई जी न हूअ पई चए त ॾींहं जो रोज़ो राति जो मस्जिद चई चवई पई त ॾींहं जो रोज़ो राति जो मस्जिद पोइ मां काॾे वञा हज़रत उमर मुर्की पियो सोने अलीअ खे पेशानीअ ते चुमी छो नथा चओ ज़ोर सां मौला अलीअ जा मुरीद बैयत करे अचो बैयत नारो नथा हणो छो कंदरनि जा दीवान जी हीरा नारा तकबीर जाने सहाबा मूंसां गॾु हले त 1000 रुपया ॾियारी लोह जी निड़ी लॻा बिना लाउ ईअं हकल करे न मुर्दे ते उथे न त चुरंदो ज़रूर हाणे दुआ घुरां कंदरनि शहर में हिकिड़ी खूबी आहे इतबार कनि कंदरनि में जलसो न सभु मुस्लमान त ईंदा आहिनि पर दीवान बि ईंदा आहिनि उमरकोट में मांखे दीवाननि घुरायो 70,000 ख़र्च कयो चओ कहिड़ो मौलवी घुराए ॾियो चई चल त बाबा तव्हांजे शहर में नफ़रत न आहे बस मोहब्बत बेचाई थो चए तॾहिं वञे तिन जे जेके खिली खीकार मांखे एॾा छोकिरा सेल्फियूं कढाइण आया कंदरनि जा अधु त अंधो मूंखे सेल्फियुनि वारनि कई जेको सेल्फी पिणे सां कॾहिं कढाई मौला अलीअ जो फैसलो तो ॿुधाया
हज़रत उमर जो अली तो वाह जी ॻाल्हि समझी जे माई खे फार कटाए वई आहे मुड़ुस ते तारीफ़ किथे करे थी। हज़रत उमर फरमाया अली हाणे इहो फ़ैसिलो तूं कर पर कर मुंहिंजे अॻियां ॾिसां त इहो फ़ैसिलो कई कीअं अली अली हो न ख़ुदा जो कसम ॾुखियनि सुवालनि जा जवाब हज़रत अली ॾींदो ॾुखिया। हिकिड़ो हमरा आयो अली इस्लाम में मर्द घणियूं शादियूं करे चई चार चइबो माईअ कहिड़ो ॾोह कयो आहे समझी वियो या ब्रेक था समझी आयो कोन सम्झाए मुंहिंजे चवण जो मतिलबु हो त जेकॾहिं मुड़ुस चार शादियूं करे त पोइ ज़ाल कहिड़ो ॾोह कयो आहे चार सामने का उबता सवाल मूंखे अॼु हमरा सवाल कयो हैदराबाद नबी से मेराज ते विया मुंहिंजो हा जे मथे ऑक्सीजन कोन्हे बिना ऑक्सीजन के माण्हू रही नथो सघे तव्हां मोला चरिया था कयो ॻाल्हियूं अहिड़ियूं था कयो मुंहिंजो तूं मां जे पेट में घणा महीना रहे जे 9 महीना मुंहिंजो होॾे ऑक्सीजन पिणे जी मोला हेड़ो धक मुंहिंजो मुड़ुस तोखे गॾियो ई कोन। हज़रत अली ॾिसां कीअं थो मसइलो सम्झाए जे 4 ॼणा पाणीअ जो गिलास भरे अचो 4 गिलास भरे विझो जग में 4 जग में विधो जे कढो पंहिंजो पाणी अली हिते मिक्स थी वियो गॾु थी वियो कीअं निकिरंदो। हज़रत अली फरमायो हिकिड़ी औरत 4 मुड़ुस करे अंदरि जंगू त हिकिड़ो जो जमे त नंबर प्लेट कढी चओ अली अली चओ अली अली चओ अली अली मौला अली जा मुरीद बैयत मुराद करे जाओ बैयत तकबीर शान हज़रत अली अल मुर्तज़ा नारे तकबीर असां है दर्जा हुबदार आहियूं कंदा आले नबी सां प्यार है जो आल बैतन सां प्यार न आ त कलमे ते इतबार न आ तन तड़ियल खां असीं धार आहियूं असीं है दर्जा असां है हैदरी आहियूं ई असां चो त क़ुरान असां ॾे अली कारिया कुरान सामत अली हाजिया काबो सामत अली नमाजी हो मस्जिद सामत अली दीनदार हो दीन सामत अली जो बचलो मुझे मौला हुसैन सत्य में शहीद थियो मुझे काज शहीद अल्लामा डॉक्टर खालिद शहीद थियो खुदा जो कसम सिर्फ सजदे दिला नारे तकबीर शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद सुमरो नारे तकबीर हैदरिया तो कुरान पढ़ कुक्कड़ बैठाए कुत्ता बैठाए शराब पे मेला कराए रंजू नचाए कजरा नचाए बंदा पे किन्ना कम करे तो हैदरिया मां कुरान पढ़ा मुझे जीथरी तक खणी दे हैदरिया तो कुरान मौला अली जा मुरीद चो अली अली चो अली अली चो अली अली हज़रत अली जो फैसलो बुझा हज़रत उमर बैठो कुर्सी ते मौला फैसलो हमरा के घुरायूं के घणियूं शादियूं भई ची हिक ने हज़रत अली जो फैसलो बुझा चे इस्लाम में मर्द के 3 शादियुनि जी इजाजत आ हिन जी शादी आहे हिक जे 4 हुजन सां हिन जो वारो अचे चौथी रात 3 रातियूं ॿियनि 3 माइन जूं अने हिन जूं 3 रातियूं ने खाली हिन खे चओ 3 रातियूं भले मस्जिद में सुबह हिकिड़ी रात इन फकीर जो